नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के सडनी मां ख़बर ईंदा कोरोना वैक्सीन लगाइण ते औरत करोड़पति बणिजी वई। पर नई ख़बरदारी रिपोर्ट मूजिब ऑस्ट्रेलिया शहर सडनी में वैक्सीन लगाइण लाइ इनामी स्कीम ॾिनी वई हुई। 25 वरनि जी जवानी ज़ोन नाले औरत इन स्कीम लाइ वैक्सीन लॻाई। खुशकिस्मती सां इन औरत जो नालो 30 लख पखनि मां पहिरियों नंबर आयो। पहिरें नंबर ते अचण सबबि जवानी ज़ो खे 17 करोड़ रुपया इनाम ॾिनो वियो। इन हवाले सां जवानी ज़ो ॿुधायो त मूंखे पतो ई न हो। लकी ड्रा वारनि फोन कयो, मसरूफ़ हुजण सबबि खणी न सघियसि। जंहिं बाद हिननि ॿियो भेरो फोन करे आगाह कयो त तव्हां जो पहिरियों इनाम खुलियो आहे। हिन चयो त मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। हिन चयो त इनामी रक़म मां पंहिंजे भातियुनि सां गॾु चीन वञण जो प्रोग्राम रखियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।